भारत पाकिस्तान जो पानी रोकण चाहे थो पर इहो कॾहिं बि नथी सघंदो। पाणी 24 करोड़ माण्हुनि जी लाइफ लाइन आहे। अमन जा ख़्वाहिशमंद आहियूं ऐं हमेशह अमन जी ॻाल्हि कई आहे। मसइला ॻाल्हियुनि जी मेज़ ते वेही हल करणु चाहियूं था। कश्मीर तकरार जो हल ठहिराउनि ऐं उतां जे अवाम जे ख़्वाहिश पटांदड़ थियणु घुरिजे। पहलगाम वाक़िए ते भारत खे सरकार जी आछ कई। भारत बिना कंहिं शाहिदनि जे पाकिस्तान ते इल्ज़ाम लॻायो। पहलगाम वाक़िए जो बहानो बणाए भारत अगराई जो रस्तो इख्तियार कयो। छिकताण दौरान फील्ड मार्शल पेशवाराणे अंदाज़ में क़ाइदानो किरदार अदा कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो अज़रबैजान जे शहर लाचिन में मुल्की इतराज़ खे ख़िताब। चयाईं पाकिस्तान ख़ुशकिस्मत आहे त तुर्क ऐं अज़रबैजान जहिड़ा दोस्त आहिनि। टई मुल्क मज़हब क़दरनि सक़ाफ़त ऐं तारीख़ ज़रिए ॻंढियल आहिनि। टई मुल्क बुनियादी मसइलनि ते हिक ॿिए जी हिमायत कंदा आहिनि। अज़रबैजान जे सदर तरफ़ां पाकिस्तान में $2 अरब जी सीड़पकारी जो ऐलान। पाकिस्तान में $2 अरब जी सीड़पकारी जो जाइज़ो वठी रहिया आहियूं। पाक भारत छिकताण परेशान कंदड़ हुई। 2020 जी जंग में तुर्की ऐं पाकिस्तान असांजी मदद कई। पाकिस्तान में तुर्कीअ सां दिफ़ाउ समेत मुख़्तलिफ़ शोबनि में भाईवारी वधायूं पिया। टिनि मुल्कनि विच में दिफ़ाई शोबे में सहकार जा वॾा इम्कान आहिनि। अज़रबैजान जे सदर अलियाम अलियूफ जो लाचिन में टी मुल्की इजलास खे ख़िताब। तुर्क सदर रजब तय्यिप एर्दोग़ान चयो त टिनी मुल्कनि जा लाॻापा गॾियल एतिराम ऐं एतमाद ते ॿधल आहिनि। टिनी मुल्कनि में स्ट्रेटेजिक भाईवारी मज़बूत बणाइण जा ख़्वाहिशमंद आहियूं। पाकिस्तान ऐं भारत में जंगबंदीअ ते इत्मीनान आहे। गॾियल हदफ हासिल करण लाइ गॾिजी कमु करणो पवंदो। मोदी जी पाणी खे हथियार बणाइण जी धमकी। आलमी उसूलनि जी भनकड़ी करार। भारत जूं हरकतूं आलमी दावाउनि जे उबतड़ आहिनि। नरेंद्र मोदी हिकु भेरो ॿीहर अचण ॾियारींदड़ मौक़िफ़ इख्तियार कयो। अहिड़ा क़दम भारत जे रवैये ऐं आलमी इदारनि में तज़ाद आहिनि। परॾेही खाते जे तर्जुमान जो भारतीय वज़ीर आज़म जे बयान ते रद्द अमल। चयाईं आलमी एतिराम जी ख़्वाहिशमंद माण्हुनि खे ॿियनि खे धमकाइण खां अॻु पंहिंजो एहतिसाब करणु घुरिजे। भारत परॾेह में क़त्ल ऐं रतो छाण में मुलविस आहे। दाख़िली मामलनि में मुदाख़लत कंदो आहे। भारत गैर मुल्की इलाइक़नि ऐं अवाम ते क़ाब्ज़ आहे। भारत जे नौजवाननि खे घुरिजे त उहे ख़ौफ़ जी सियासत खे रद्द कनि ऐं वक़ार दलील ऐं ख़िते में सहकार ते ॿधल मुस्तक़बिल ॾांहुं क़दम वधाइनि। फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर सां अज़रबैजान जे बचाव बारे वज़ीर जी मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी जे मामलनि ऐं इलाइक़ाई सिक्योरिटी सूरतहाल ते ॻाल्हियूं। ISPR मूजिबि फील्ड मार्शल दिफ़ाई राब्ता वधीक सघारा बणाइण जे अज़म जो बरजाउ कयो। मुलाक़ात में ॿिन्ही मुल्कनि जे मज़बूत लाॻापनि जी वाखाण कई वई। IMF जो रेवेन्यू वधाइण लाइ टैक्स न ॾींदड़नि ख़िलाफ़ घेरो वधीक तंग करण जो मुतालबो। सख़्त क़दम खणण जी तजवीज़। ज़रियनि मूजिबि IMF तजवीज़ ॾिनी आहे त टैक्स न ॾींदड़नि ख़िलाफ़ वधीक सख़्त क़दम खंया वञनि। POS ते टैक्स चोरी जो ॾंड 5 लखनि मां वधाए 50 लख रुपया करण जी तजवीज़। ॾंड सां गॾु फ़ौजीदारी केस दाख़िल करण जी बि तजवीज़ ॾिनी वई। टैक्स इख़्तियारनि जे इस्तेमाल में इज़ाफ़ो ऐं शफ़ाफ़ियत आंदी वञे। टैक्स चोरी रोकण लाइ टेक्नोलॉजी जो इस्तेमाल वधीक वधायो वञे। पाकिस्तान के एटमी ताकत थिए 27 साल मुकम्मल। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां क़ौम खे वाधायूं पेश। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त अॼोके ॾींहुं पाकिस्तान पंहिंजे जौहरी सलाहियतुनि जो मुज़ाहिरो कयो। अॼोके ॾींहं ते मुल्की ख़ुदि मुख़्तियारी ऐं इलाइक़ाई इस्लामतीअ जे तहफ़्फ़ुज़ जो अज़म कयूं था। एटमी क़ुवत हासिल करण ताक़त ज़रिए अमन क़ाइमु रखण जो दानिशमंदानो फ़ैसिलो हो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, डॉक्टर अब्दुल क़दीर ख़ान, साइंसदाननि ऐं इंजीनियर्स खे सलाम पेश। संदसि चवणु आहे त मई 1998 में भारत 5 एटमी धमाका करे असांजी इस्लामती दिफ़ाउ ऐं ख़ुदि मुख़्तियारी खे चैलेंज कयो। नवाज़ शरीफ 6 धमाका करे पाकिस्तान खे एटमी क़ुवत बणायो। योम तकबीर क़ौम जे इतिहाद, आज़ादी ऐं ख़ुदि मुख़्तियारी ते सौदेबाज़ी न करण जे ऐलान जो ॾींहुं आहे।
हथियारबंद फौज वतन जी दिफ़ा लाइ मुकम्मल तैयार ऐं पुरज़म आहे। हथियारबंद फौज जे सरबराहनि चयो आहे त 1998 में पाकिस्तान एटमी ताक़त बणिजी उभरियो। पाकिस्तान ॾखण एशिया में स्ट्रेटेजिक तवाज़ुन बहाल कंदे पंहिंजी दिफ़ा जे हक़ जो इज़हार कयो। पाकिस्तान जे स्ट्रेटेजिक सलाहियत क़ौमी अमानत आहे जेको अवामी उमेदनि जी अक्कासी आहे। पाकिस्तान जी जोहरी इस्लाहतुनि ख़ासि तौर ते दिफ़ाई नौयत ऐं अमन जी ज़ामिन आहे। पाकिस्तान जी एटमी ताक़त ईंदड़ नस्ल लाइ हिकु मज़बूत ढाल आहे। पंहिंजी ख़ुदि मुख़्तियारी वक़ार ऐं मुस्तक़बिल जे तहफ़ुज़ ते कॾहिं बि सौदेबाज़ी न कंदासीं। योम तकबीर फ़ख़्र जो ॾींहुं ऐं क़ौम जी लाज़वाल अज़म जी उञाण आहे। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो योम तकबीर जे मौक़े ते पैगाम चवे थो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे दूरअंदेशी बेमिसाल जुरत पाकिस्तान खे एटमी ताक़त बणाइण जो ख़्वाब ॾेखारियो। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो दानाई ऐं बसीरत सां जोहरी प्रोग्राम खे महफ़ूज़ रखियो ऐं अगराई खे यकीनी बणायो। एटमी दफ़ा शहीदनि जी अमानत ऐं उन्हनि जी बेमिसाल क़ुर्बाननि जी अलामत आहे। योम तकबीर पाकिस्तान जी ख़ुददारी साइंसी तरक्की ऐं क़ौमी अज़म जो ञाण आहे। 28 मई जो ॾींहुं पाकिस्तान जी ख़ुदि मुख़्तियारी साइंसी तरक्की ऐं इस्तकामात जी यादि ॾियारे थो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो एटमी प्रोग्राम जे बुनियाद रखी तारीख़ रक़म कई। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मिसाइल प्रोग्राम ज़रिए मुल्क जी दिफ़ा खे मज़बूत बणायो। वरी वज़ीर मुराद अली शाह जो योम तकबीर ते पैगाम सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जो चवणु आहे त 28 मई क़ौमी तारीख़ जो सुनहरी ॾींहुं आहे। पाकिस्तान दुनिया खे वाज़े पैगाम ॾिनो त हिकु ख़ुदि मुख़्तियार ऐं नाक़ाबिल शिकस्त क़ौम आहिनि। अॼोको ॾिहाड़ो फ़ख़्र जो ॾींहुं आहे। ऐं कंटियारो में औरत खे मुबैना तौर अगवा करण जी कोशिश मज़ाहमत दौरान कार कल्टी। नवाबशाह खां लाहौर में ईंदड़ कार क़ौमी शाहराह ते कल्टी थी पई। इत्तला ते पुलिस पहुची ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो। ज़ख़्मी औरत ज़ेबुल निसा पंहिंजे अगवा करण जी कोशिश जो इंकशाफ कयो। संदसि चवणु आहे त जवाबदारनि अगवा कयो। मज़ाहमत दौरान कार खाई में कल्टी थी पई। पुलिस औरत समेत कार सवार 3 ॼणनि खे हिरासत में वठी थाणे ते खणी वई।